सारे हो एतराज पंहिंजा मटियो उमेदवार रब कंदो फ़ाइदो वठी पहुचंदो। ही हिकिड़ो पहाको आहे यार विझे चाकियूं सिंध विझे अणबी कलामे पाक मौजूद हुजे मोमिन जी कचहरी हुजे उन कचहरी जे अंदरि ख़ुदा जी तारीफ़ मुस्तफ़ा जा शान बयान ते कॾहिं बानो ख़ाली न थींदो। अॼु उहो कुर्ब पहुची रहियो आहे जो तुंहिंजो नालो रब करीम दफ़्तर में जन्नती लिखायो आहे। वक़्त खे ॾिस 15वीं सदी आहे तमाम बेदीन जो ज़ोर शोर लॻो पियो आहे। हर इंसान पंहिंजे ख़्याल में ऊचो थी रहियो आहे। कमनि जी मौसम आहे अधु राति जो वक़्तु गुज़री रहियो राति ढिली रही आहे। पक ॼाण तुंहिंजे वक़्तु ख़ुदा क़बूल फरमायो हूंदो। इन ते हिकु याद फ़क़ीर पढ़ी पंहिंजे मक़सद ते हलंदो। अवल हिकु दफ़े सलात करीम जे मथां बुलंद आवाज़ ॿियो त कुर्ब बाद में थींदो पर तुंहिंजे अचण जो छा नफ़ो। अज़ीज़ दोस्त इंसान खे ॿ बलाऊं लॻल आहिनि हिकु शैतान ॿियो नफ़्स। अॼु ॿिन्हिनि खां तूं पाण छड़ण जाइ ते पहुतो आहे। इहा आयत करीम असहाब जे शान में नाज़िल थिया मगर हुकुम आम जे लाइ आहे। ख़ुदा तो फरमाए वअम्मा मन ख़ाफ़ मक़ाम रब्बिही वनहा नफ्स अनिल हवा फ़इन्नल जन्नत हियल मावा। नबी अलैहिस्सलाम जो आशिक़ आहे हिकिड़ो जॾहिं महबूब हिजरत करे मदीने पाक तशरीफ़ फरमा थियो आहे हिकिड़ा सहाब हुज़ूर खां अवल निकिरी विया हिकिड़ा सोबत में गॾु हलिया ॿिया वरी बाद मदीने पाक पहुची विया। उहो सहाब मदीने पाक ते रहे थो अॼु अबाणे शहर खे हबीबनि जे ख़ातिर छॾे थो पंहिंजी कराबत खे तर्क करे थो। पलंगनि जो सुम्हण वारो असहाब जो हर रोज़ 2 सवनि जी पोशाक जान ते पाईंदो हुयो नबी सां जी ख़िदमत में वेठो आहे पाण करीम ॾिसी अखियुनि में ॻोढ़ा आणनि था। ताज हिन मुंहिंजे ग़ुलाम जो हाल अमीर मां फ़क़ीर थी रहियो आहे। शाल ख़ुदा हिन दर जी फ़क़ीरी नसीब करे। जंहिंजो नालो हज़रत मुसअब रज़ियल्लाहु ताला अन्हु उन जो भाउ ताना तो है तो मुसअब तो महबूबनि में छा ॾिठो आहे तुंहिंजी अमीरी काॾे वई अॼु दर ते पियो आहे छो वक़्त ते रिब बि तोखे नथी मिलटा फाटी आहिनि पर ख़ुदा बि ॾिठो। अॼु इन जो वॾो क़दुरु ख़ुदा वटि थियो शान में क़ुरान नाज़िल थियो वअम्मा मन ख़ाफ़ मक़ाम रब्बिही वनहा नफ्स अनिल हवा फ़इन्नल जन्नत हियल मावा। ओ मुंहिंजा महबूब इन जे सीने में मां ख़ुदा जो ख़ौफ़ आहे ड्रिजे त क़यामत में रब जारो हाज़िर थींदुसि। वनहा नफ्स अनिल हवा ख़ुदा फरमाए जंहिं बि मुंहिंजे बाने इहो हुजे ॿियो हुजे क़यामत हुजे नफ्स जी ख़्वाहिश खां बचाइण उन्हीअ जो कमु जन्नत में पहुचाइण मां ख़ुदा जो कमु आहे। ऐं तूं नफ्स अमारे खो पाण खे छॾाए हक़ वारी कचहरी में पहुतो आहे पर माण्हू सहन नथा ॾुखो वारे जे शहर वारा अरमान जी अहिड़ी ॻाल्हि आहे केरु इंतिशार तो हक़ वारी कचहरी में पैदा कयो पर यादि रखो चैलेंज फ़क़ीर ॾेई थो ग़ुलाम हुसैन चैलेंज थो ॾेई पियो मुदई लाख बुरा चाहे तो क्या होता है वही होता है जो मंजूर खुदा। अरमान जी अहिड़ी ॻाल्हि आहे तूं त अचे भरिसां वेहे हा साम्हूं अचे वेहे हा हक़ जूं ॻाल्हियूं ॿुधे हा दिलियूं पंहिंजूं रोशन करे हा तूं बि पंहिंजा पल परे भरे पोइ घर वञे हा पर मिठा मुंहं जो वस न आहे। ग़ुलाम हुसैन शाह त घणो तोखे सॾे थो त हक़ वारी जमात में दाख़िल थी बेअदबन खां पाण खे बचाए ख़ारिजी फ़िरक़े खां पाण खे बचाए दज्जाली टोले खां बचाए अहले सुन्नत वल जमात में दाख़िल थी।
यार हक रंग सजा रंग मुल्क माथो लोग ॻाल्हाईंदो। दोस्तों नारे खां नफ़रत बि न कयो, शक बि न कयो। मौलवी साहब साबित करे ॾेखारियो त सहाबल कराम नारो हयो आहे, या रसूलुल्लाह करे सहाबल कराम मदीने वारे साईं खे पुकारियो आहे। उहो इल्मु सहाबा कराम जिन नबी अलैहिस्सलाम जा आॾो गोॾा भॻा असांजो ईमान अक़ीदो आहे। दुनिया जा गौस कुतुब हिक तरफ़, मगर जे मोहब्बत सां करीमन खे ॾिठो, सोबत मां कुझु न कुझु फ़ाइदो हासिल कई, उहो हले थो, उहा क़दमनि जी मिटी लख दफ़ा वधीक आहे। इल्म में वधीक आहे न। छो नारो हयो? समझना कुफर त नारो न हलना न। हज़ूर गायब आहे या हर्फ निदा है हाज़ुर जे लाइ, पर हुनखे पिण में पक ही नबी अलैहिस्सलाम हाज़ुर थी सघे थो। यानी नारो हणो दिल खोले हो। हिकिड़ा त मोहब्बत में हणनि था, ॿिया हेॾे होॾे तकनि था, अलाए जाइज़ ओला न ॿुॾे तर में, हिकिड़ा वरी निभागा सफ़ा परे न। नारो हणो जाइज़ आहे मुस्लमान। किताब मां वटि मौजूद आहे, मां तोखे ॾेखारियां, पर हीअं भर में के रही ॾिस। बुज़ुर्ग हमादुल्ला हालेजी शरीफ वारो, जंहिंजो मौलाना अब्दुल करीम मुरीद आहे, उन्हीं जो पुट अब्दुल समन मुसन्निफ आहे। उन किताब पंहिंजे बाबे जे शान में लिखियो आहे, करामत लिखे थो पंहिंजे बाबे जी। त मुंहिंजे बाबे साईं जो हिकिड़ो मुरीद हाजी साहब हिकु भर वारे शहर जे खूह ते वियो। उते हिकिड़ी औरत आई आहे, पुराणा तालक औरत सां गुफ़्तगू कंदे कंदे नफ़्स अमारो भड़कियो आहे। हिकिड़े झंगल में पहुता आहिनि, आख़िरकार उन ज़िना ते बि आमादा थियनि था। ओत हिकु तस्वीर सोनी ज़ाहिर थी आहे, डांह थी करे औरत हाजी साहब जो साम्हूं केर बि नज़र जो करे मुरीद हाल जो बुज़ुर्ग साम्हूं बीठो आहे। बुजुर्ग हाले जी वारो साम्हूं बीठो आहे। बुजुर्ग तवजो सटो आहे, माई बि दाह करे किरी पई त मर्द बि दाह करे किरी पियो। उहा ख्वाहिश आहे त ख़तम थी वई, इश्क रब जो अची वियो, अल्लाह अल्लाह ज़बान में आई। को वक़्तु इहा हालत तारी रही, जॾहिं होश में आहे, माई पंहिंजे घर वई। हे पंहिंजे घर वियो, 3 ॾाढ़ा गुज़रनि था, दरगाह ते अचे थो पियो, हज़रत साईं जे साम्हूं आया, फरमाया अवा शर्म करे, अरे हज बि करे, असांजो बि सारा ज़िना जा कम करे थो पियो। तुंहिंजे मुर्शिद जो पुट पंहिंजे किताब में लिखे थो, जंहिंमें बुज़ुर्ग जी सवानो हयात आहे, कशफ करामत लिखियल आहे त मुंहिंजो बाबो हाज़ुर नाज़ुर थी सघे थो, सवन कोह ते पंहिंजे मुर्शिद जी मत करे थो। ए मुस्तफ़ा जे ग़ुलामनि जो ग़ुलाम, उन ग़ुलामनि जो ग़ुलाम, अरे उते पंहिंजे मुरीद लाइ पहुचे, नबी नथो पहुची सघे थो, मुस्तफ़ा पहुची सघे। खामगा इंतशार फैलाइणो, अजाई मुसलमान हितां करे ॾिसे पोइ सभु लकाज होॾे मुची लॻी पई, होॾे मुची लॻी पई, त मन इंतशार थिए, लुड़ थिए, ऐं हे मजलिस ख़तम थी वञे, पर मिठा साईं हिन मजलिस करण वारो मुंहिंजो रब करीम आहे। मुस्लमान तोखे ख़तम करण जी कहिड़ी ताक़त आहे? अल्लाह 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 अल्लाह। सलाम करो बुलंद आवाज़ सां। वही रहो दोस्तों, वही रहो पुट, चिरो पुरो मोहब्बत जो डंगो आहे। सलाम करो यार, मथो दिल ठरे, बुलंद आवाज़ सां पढ़ो। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना मुहम्मद व अला आलि सय्यदना मुहम्मद मुबारक व सल्लिम अलैहि। अर्ज़ कयुमि त ॿुधाए फ़क़ीर तव्हांखे त असां ख़ुदा खां अजर सवाब वठी रहिया आहियूं। कॾहिं महिरबानी दुनिया में त महिरबानी थींदी, पर वॾो कुर्ब आख़िरत जे ॾियारे थींदो। काथे? क़यामत जे ॾियारे, जंहिं ॾियारे पुट पीउ खां बेज़ार हूंदो, ज़ाल मुड़ुस खां बेज़ार हूंदी, भाउ भाउ खां बेज़ार हूंदो, मगर इहा जमात मुस्तफ़ा जे आगोश में हूंदी। इहा जमात नबी अलैहिस्सलाम जे आगोश में हूंदी। नस आयत, 5 सिपारो, निसाए सूरत,
उन्हनि जी तारीफ़ आहे जिनखे महबूबनि जी मोहब्बत बि आहे ऐं महबूबनि जी इताअत बि आहे। हिन जमात में छा सबक मिली रहियो आहे? मुस्तफ़ा जी मोहब्बत। छा सबक मिली रहियो आहे? ॿुधायो ॿुधायो छा सबक मिली रहियो आहे? मदीने वारे सां जी मोहब्बत जो सबक मिली रहियो आहे। अरे चढ़िया फ़क़ीर तोखे ॿुधाए छॾे, मोहब्बत उन्ही मक़ाम ते पहुचाईंदी आहे जिथे मलाक नथो पहुची सघे पियो। मोहब्बत न चीज़ खे चीज़ कंदी आहे। मुस्लमानो त हिन जमात में छा सबक आहे? मोहब्बत जो सबक आहे। अल्लाह कबीर, अल्लाह अकबर कबीर, अल्लाह 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 अल्लाह। इत्मीनान सां इंशाअल्लाह फ़क़ीर हर मौज़ू ते ॻाल्हाईंदो। वेही रहो वेही रहो वेही रहो। अज़ान चओ, अज़ान चओ फ़क़ीरनि खे। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे हैदरी। सुभाणे क़यामत जे यार हीअ जमात काथे हूंदी? काथे हूंदी? महबूबनि जे भाकुर में हूंदी। चओ सिद्दीक़नि जे भाकुर में हूंदी, शहीदनि जे भाकुर में हूंदी, सालिहनि जे भाकुर में हूंदी। याद रखो, बग़ैर मोहब्बत जे इताअत बेकार आहे। जे इताअत में मोहब्बत महबूब जी आहे, वो इताअत इताअत आहे। अल्लाह सी फरमायो, वमन युतिल्लाह वर रसूल फौलाइका मअल्लज़ीना अनअम अल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीन वस्सिद्दीकीन वशुहदाए वस्सालिहीन वहसन उलाइका रफीका। ओ मुंहिंजा महबूब, साल तुंहिंजे हिकिड़े ग़ुलाम कया मगर तक कर मुंहिंजो हर आशिक़ जे मथां मां ख़ुदा वसायां थो पियो। नबी अलैहिस्सलाम दर्जे रहण वारो आशिक़ आहे। बाग़ रिसालत में रोईंदो आयो आहे, फरमान था मुंहिंजा ग़ुलाम छो थो रोए? या रसूला ॼाणो छा दिल ते बार थी बीठो आहे? इन परेशानी वधी वई आहे। सुभाणे त आख़िर जे ॾिहाड़े अंबिया अलैहिस्सलाम ज़ाहिर बेत सां हूंदो, मां किनल अलाए काथे हूंदुसि। हिन जो अर्ज़ु करणो वही ख़िदमत में क़ुर वठी आयो आहे। चल ख़ुदा जो कुर्ब असांजे मथां करे। आमीन चओ। वमन युतिल्लाह वर रसूल, ओ मुंहिंजा हबीब, जंहिं तुंहिंजे ग़ुलाम मां अल्लाह तो हबीब जी पूरी पूरी ताबेदारी कई, उहो ककर कर मुंहिंजो वसायसि आख़िरत जे ॾिहाड़े। फौलाइका मअल्लज़ीना अनअम अल्लाहु। याद रखो, तूं चवे थो नबी बि ठल्ला आहिनि, सिद्दीक़ ठल्ला आहिनि, वली ठल्ला आहिनि, शहीद ठल्ला आहिनि, हर को पंहिंजे का करे, पर ख़ुदा फरमाए थो त मुंहिंजा नबी, मुंहिंजा सिद्दीक़, मुंहिंजा शहीद, मुंहिंजे नबीअ जी उम्मत जा सुञाबाना, मुंहिंजे इनामनि जा मालिक आहिनि। चओ फौलाइका मअल्लज़ीना अनअम अल्लाहु। ज़ात जो भली कोरी हुजे, ज़ात जो मोची सदके तो हबीब जे ग़ुलामी जो उहो ककर कर मुंहिंजो वसायासि। मिनन नबीन व सिद्दीकीन व शुहदाए व सालिहीन व हसन उलाइका रफीका। रिफ़ाक़त इन्हनि जी अंबिया अलैहिस्सलाम सां, सिद्दीक़ ऐं शहीदनि सालिहनि सां सुभाणे क़यामत ॾियारे थींदी। यानी उम्मीद रब करीम में आहे। हिन जमात हथ हूंदो मुस्तफ़ा जी दामन सुभाणे क़यामत। ओ भा, इत्मीनान सां वेहो, इरादा पंहिंजा गंदा छॾ। हजार चिठी लिखी थी, सब बेबुनियाद। हला तो पंहिंजे मक़सद ते सब बेबुनियाद, जिनजो को बेबुनियाद आहे ई कोन को। पर याद रखो, सोनार जो 100 धक्को, लोहर जो हिकु धक्को। चैलेंज तो फ़क़ीर ॾेई तुंहिंजे मुलाक़ात चैलेंज जुमे जे ॾिहाड़े ॾिनी आहे। अॼु मां थो चैलेंज ॾियां पियो। अज़ान चोस, अॼु फ़क़ीर चैलेंज थो ॾेई पियो। जहिड़ी तरह मुंहिंजे नाने नबी करीम यहूदियुनि सां मुबाहिलो कयो, अॼु हे फ़क़ीर तो बेदब सां मुबाहिलो लाइ तयार। असांखे पुञण में पका। अरे इंसान तो इंसान है, फ़क़ीर तो फ़क़ीर आहे, पर हिन बाह जे नके में तूं घिर। अहले सुन्नत जो कुतो घिरे, कुते खे बाह न लॻंदी।
ही जमान ने धड़किया तो खे चिब कहिड़ी ख़बर जिनजो 24 कलाक मुशाहिदो मदीने वारे साईं सां मुसलमान जेके 24 कलाक नबी जा कदम चुमन पिया अले चिब तो जमा जे शान जो कहिड़ो पतो आहे दुख तो पहुंचे मुसलमान तू चिब छा मुबाहिलो करे आ फकीर मौजूद आ बकरा का महत मौजूद आ हक बातिल जी खबर पए जमात ही हक ते या ही हक ते खुदा जो कसम तो खणी गाल का ये नक्शबंदी जमात हक ते आहे माहौल में इंतशार फैलायो थी कदे कारे भजे थो कदे कारे भजे थो कदे कहीं गिटी भजे थो मुसलमान खुदा जे वास ए गालियूं छॾे ले मुल्क जी हालत बिगड़ी रही आहे ज़ुल्म जी बाह बरी रही आहे दज्जाली दौर थी रहियो आहे ज़ाल मुड़स को बेज़ार लगी पई आहे पुट पीउ को बेज़ार लगी पिया माण्हू रोज़ कुसनि था कॾहिं को अगवा थियो रहे थो को कॾहिं अगवा थिए रहे थो मुसलमान इंसाफ छॾियो आहे तोखे वती इहा ॻाल्हि आहे अॼु अक़ीदा मटे मुसलमान हक़ त ख़ुदा क़यामत ते पंहिंजो करे मुसलमान खाम खाते दज्जाली कम शुरू क्या थी छा हालत पाकिस्तान जा पाकिस्तान धिके में हूंदो आहे पाकिस्तान नोदन में खबर न हो तो पाकिस्तान कहिड़ी शइ हलाए रही आहे कहिड़ी शइ पाकिस्तान खे हलाए रही आहे इहा आहे मदीने वारे साईं जी ज़ात तुंहिंजे पाकिस्तान जा चंद फर्द चंद मुसलमान चंद आशिक रसूल गुंबद ख़िज़रा में रहन खा पिया तोखे चिब मां खोले ॿुधायां नबी साईं वटि रहनि था सुबुह असांजी सलात व सलाम पढ़नि था या रसूल अल्लाह असांजे पाकिस्तान जी पार थी मिठा साईं तूं घर में वेठो आहे तुंहिंजी हालत हीअ लॻी पई आहे कॾहिं काथे पहुचे थो कॾहिं काथे पहुचे थो नबी अलैहिस्सलाम जी गिला पियो करे नबी खे बेइल्म पियो सने मुसलमान नूर जो इनकार करे वेठे थो कॾहिं कंहिंजी तनक़ीद आहे अरे चिबनी ॻाल्हि खे छॾे रोज़ तरफ़ पाकिस्तान में को सुभाणे ख़ैर जो वक़्तु आहे मुसलमान अल्लाह अकबर कबीरा सलात बुलंद आवाज़ सां पढ़ो वरी फकीर चैलेंज ॾेई थो मता सुभाणे टिट हणे जे तो में ताकत आहे जे तू सचो मुवहिद मैदान में निकिरी अच हमेशा जला वारा में ज़बान बंद करे घुम मुसलमान अरे जिक्र में असांजो आहे छा नबी इश्क जिक्र कहिड़े कम जो आहे मौलवी साहब तोखे ॿुधायो न अंबिया अलैहिस्सलाम जो मलऊन बेअदब छो इबादतूं करे 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 हज़ारनि जा साल इबादत में गुज़ारे छॾे चए मां रब ठलो मुवहिद आहियां मां वसीले खां बेदार आहियां ख़ुदा उहो कहर वसाइस जो क़यामत ते मलऊन बणिजी वियो तंहिंखां बाद ॿ चारि ॻाल्हियूं मोहबत जी ॻाल्हि आहे मां दुआ ख़ैर घुरां थो अॼु हिन राति असांजो ख़ुसूसी महिमान मौलवी साहब मोहम्मद यूसुफ अचना हा वाइदो पको कयूं पर कंहिं सभु शरई करे न पहुची सघिया ख़ुदा वधीक बहितर ॼाणे कॾहिं पंहिंजो वाइदो पूरो न कयो अथऊं थी सघे इंसान आहे का तकलीफ़ हूंदी कहिड़ी हालत न अची सघिया आहिनि न त मां वाइदो कोन कया मां रुगो तव्हांखो दुआ पिनल आहियूं फ़क़ीर इरादो इहो बसि जमात में शामिल दुआ पिनी अचो ई असांजो काफ़ी आहे हिन आजुस आवाज़ साम्हूं जेका आयत कलाम पाक मां 24 सिपारा में तिलावत कई इनमें शान मोमिनन जो आहे शाल खुदा मोमिन करे रहाए आमीन चओ क़यामत जे ॾिहाड़े मोमिनन जे टोले में शामिल थी मुस्तफा जे भाकुरे में अचो याद रखो मोमिन मोमिन अहिड़ो त रब करीम खे प्यारो आहे जो ॾुख रब करीम मोमिन जो सहे कोन थो छा दुनिया में छा कब्र में छा हश्र में आहे जॾहिं मोमिन बानो दुनिया फानीअ खे छॾे थो घर खां बेघर थिए थो रब करीम नूरानी मलाक पंहिंजे बाने ॾे मोकिले थो मोमिन थी रहो मिठा साईं सचा मोमिन थी रहो ॾाढो दौर ख़राब आहे ॾिसी रहिया हो न हालतुनि खे हेॾो हीअ बेदीनी हेॾो हीअ फुरलुट पर हेॾो हीअ बेदबी पर याद रखो मुसलमान बेदीन बची वेंदो
बेदब करें बची को बेदीन बची रहंदो चोरी कई ज़िना कई कूड़ ॻाल्हाए शैतान गुनाह जो कम करे कराए छड़ियो पर जे करे तौबा कए तो खुदा माफ कंदो पर जे करे बिना तौबा मरी इंशाअल्लाह सुभाणे कहीं न कहीं वक्त नबी से भाकड़ में कंदो मगर जो बेदब थी मरियो हे जहान चट आलम कब्र चट आलम हशर चट तोखे वाज़ी ॿियो कोन लभे थो उते निकिरी कोन सघे तोखे वाज़ी नबी जी गुस्ताखी जो ताकत खे तू तस्लीम न करे थो तो शैतान हाज़ुर नादो थी सघे थो कल्बन ते हिकु मिंट में जाथे काथे पहुचे थो इते ज़बान सुकई कान थी नबी ला सुकई थी अरे जिब मजे खुदा जो पावा खुदा जी अता है खुदा जी घुरा खुदा जो फज़ला जंहिंखे खुदा घुरे तो घुरे नबी खे खुदा घुरियो आहे मुस्तफा सां हाज़ुर नादो थी सघे थो ॻाल्हाए दुख तो पहुचे मिठा जे इल्म ग़ैब जो नबी खे कोन है को इल्म ग़ैब जो नबी खे कोन है को गुजो जो इल्म नबी खे कोन है को जरा हेरे तवज्जो दे हेरे ख्याल सलात बुलंदा वा सब गुजो ने खे चोजे जेको गायब गालियूं ॿुधाए गायब शयूं ॿुधाए ईंदड़ वक्त जो बयान ॿुधाए बुखारी शरीफ आहे बुखारी शरीफ आहे छा आहे मुला हेॾे कंदे अरे किताब पढ़ाओ अंधो थो थिए पियो शर्म कोन्हे को नबी अलैहिस्सलाम टे साहब नबी सां गॾु अबू बकर सिद्दीक जो अबू बकर सिद्दीक उमर फारूक उस्मान गनी चौथो मुंहिंजो महबूब आहे जबल उहद तशरीफ फरमा जबल लुॾे छो पान करीम सजो कदम खणी फरमाए तो उसबुत या उहद आराम वठ या उहद फइन्नमा अलैक नबिय्युन व सिद्दीकुन व शहीदान हिकु तुंहिंजे मथां नबी आहे मोहम्मद मुस्तफा आहे अहमद मुजतबा आहे खुदा जो हबीब आहे ॿियो मुंहिंजो गुलाम सिद्दीक ब शहीद नबी साईं फरमाए जबल में आराम ईंदो वञे थो पियो मुला इन हदीस में असांखे टे ॻाल्हियूं हासिल थियूं टे सबक मिली आहे हिकु त मुस्तफा जबलनि ते बि हुकूमत आहे जबलनि जो बि नबी आहे चओ जबलनि जो बि नबी आहे ॿिए नंबर में जेके नबी सिद्दीक चए उन खे असां सिद्दीक चऊं जेके नबी शहीद चए उन खे शहीद चऊं उमर उस्मान ॿई शहीद ॿियो सबक़ कहिड़ो आहे नबी जे भर में बीठा हज़ूर सां गॾु बीठा रिफ़ाक़त मदीने वारे साईं जा अञा मैदान जिहाद जो नसीब न थियो आहे अञा उहा करार ज़ालिमनि मथो न आहे फरमाया तव्हां ॿई शहीद हो ऐं अञा बीठा अञा करार न पहुती आहे फरमाया तव्हां ॿई शहीद हो इहो इल्म ग़ैब जो आहे करे कोन्हे को ॻाल्हाए ॻाल्हाए इल्म ग़ैब जो आहे करे कोन्हे को ज़िंदा बीठा आहिनि ख़िदमत में बीठा आहिनि कचहरी में बीठा आहिनि फरमाइनि था फइन्नमा अलैक नबी व सिद्दीकुन व शहीदान हिकु तुंहिंजे मथां नबी आहे ॿियो मुंहिंजो बुढ़ो गुलाम सिद्दीक आहे मां नबीअ जो सहुरो आहे जंहिंजे इस्लाम मथो थोराए ऐं ॿ शहीद अञा शहादत वारी काती न पहुती आहे पर मां तव्हां शहीद हो पतो नबी साईं गुज जूं ॻाल्हियूं ॼाणंदो आहे ऐं हे मुला चवे त न ॼाणंदो आहे हे मुला छा चवे ॻाल्हाए ॻाल्हाए नबी सचो मुला सचो यो फैसलो कहजो मुझो ना है मौलवी साहब मोहम्मद साले जो ना है अल्लामा मुफ्ती साहब जो ना है कहीं मुसलमान आलम जो ना है गौस कुतुब जो ना है कहीं साहब जो ना है खुद खुदा कुरान में फरमाए तो फला व रब्बिक ला युमिनून हत्ता युहक्किमूका फीमा शजर बैनहुम सुम्मा ला यजदू फी अनफुसिहिम हरजम मिम्मा कदैता व युसल्लिमू तस्लीमा कसम तो खणे खुदा फला व रब्बिक तुंहिंजे रब जो कसम मां तुंहिंजो रब आहियां मां कसम थो खणा ला युमिनून इहे मोमिन न आहिनि इन जो ईमान न आहे निस्बत न आहे दीन न आहे मज़हब न आहे ही बेकार तुंहिंजे टोले खां ॿाहिरि मुंहिंजा मौला कहिड़ो गुनाह जो कमु कयूं ख़ुदा फरमाए तो ज़िना न कयूं चोरी न कयूं हराम जो माल न खाधो मगर मुंहिंजा महबूब तोखे मां दुनिया जो हाकिम करे मोकिलियो आहे दुनिया त हुकूमत हबीब जी आहे फला व रब्बिक ला युमिनून हत्ता युहक्किमूका फीमा शजर बैनहुम इहो जेको विच में झगड़ो आहे
तुझे फैसलो आयन था तो के हाकिम करे न मनींदा तुझे फैसले के तस्लील न कंदा करे मोमिन थी रहंदा न रहंदा त फैसलो नबी जो फरमान था प्याव शहीदान तहां बई शहीद हो यो इल्म गैब जो आहे कने कोने जो इकरार कंदो मोमिन इनकार कंदो पक्को काफिर आहे मुसलमान हेरे तवज्जो रे मुल्ला साहब नबी साईं जनाज़े ते बीठो आहे एक गुलाम शहीद थियो आहे कुर्ब जो हथ यार फेराइस तो ॾिसी मुरके थो पियो ओचतो साईं रुख मुबारक हेॾे फेरियो उन लाश खे पुठी ॾे बीठो साहब हैरान थी विया हे चाहो हथ कर्म जो रखियो मुंहिंजो यार बीठो शफ़क़त सां निहारे पियो वरी पुठी कई मन छो ॾिनी आहे साहब ने दिमाग़ कम न फरमाइनि था अवा साहब इन्नी अरा माला तरोन व अस्मो माला तस्मऊन साहब यादि रखो जेको मां ॾिसां तव्हां नथा ॾिसो दुनिया साहब ने दिमाग कम न फरमाइनि था अवा साहब इन्नी अरा माला तरोन व अस्मो माला तस्मऊन साहब यादि रखो जेको मां ॾिसां तव्हां नथा ॾिसो जेको ॿुधो ही मुंहिंजो साहब मुंहिंजे हुक्म खे तस्लीम करे मैदान जिहाद में पहुतो हुक्म खे सचो समझी तलवार वहाईंदे शहीद छो हिन जे मथां रहमत जो नज़ूर थी रहे पियो ख़ुदा जी रहमत वसे पई अतर अमीर वसनि पिया शाम ॾिसी मां नबी ख़ुशि थो थियां हिन जी आज जेका हूर बिश्त वारी आहे पंहिंजे मर्द लाइ आई आहे मां शर्म खां पुठी ॾे करे बीठो हाणे नबी ॾिठो ॿियनि न ॾिठो एतिरा जो कन्हा त नबी ज़ुल्म थो करे पियो काथे आहूर काथे बिस्त जी खुशबू न ईमान सहाबा जो नबी ॾिसी असां नथा ॾिसूं अरमान जहिड़ी ॻाल्हि आहे मुस्लमानो हिकिड़ा उहे ख़ुदा पैदा कया जो ग़ैब ॾिसी ईमान आणनि हिकिड़ा ग़ैब जो इनकार करे आहे कोन कोई इहो ईमान सहाबा जो आहे जो इनकार ग़ैब जो कोन कनि था तुम ईमान सहाबा वारो धार आंगुर खण मां ॾिसां दलील तव्हांखे फ़कीर कलाम पाक मां ॾींदो हिकिड़ो 3 सिपारे मां ॿियो 19 सिपारे मां ॻाल्हायो इंसाफ़ कंदो कन न कंदो जेके इंसाफ़ कनि त आंगुर खणनि इंसाफ़ कंदो इंसाफ़ कंदो ॿुधायो इंसाफ़ कंदो वरी आंगुर खणो मां ॾिसां मुंहिंजे आॾो कलाम पाक आहे हिन अॼु अव्हां जे साम्हूं इणियो सिपारो निमल सूरत खोली आहे जॾहिं वेही था चवनि हिकिड़ो मिंट ख़ुदा तव्हांजी मूं ते घुमाइनि थो पियो ख़ुदा थो बि थो मूं ते घुमाइनि पियो जरा तवजो सरात बुलंद आवाज़ सां हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जॾहिं बीबी बल्किस सारे ख़त लिखे थो पियो तो फरमा बरदार थी अचो बीबी पंहिंजे सरदार खां पुछा कई तो छा तव्हांजी मर्ज़ी आहे जंग क्यों कन सुलियो क्यों सरदार ने बीबी जंग कर सही रहो खैर परवाह न कर रही रहो अर्ज क्या तो मुदई लाख बुरा चाहे तो क्या होता है वही होता है जो मंजूर खुदा होता है जरा तवज्जो मुसलमान आखिरकार बीबी फरमाया था बादशाह शहर में ईंदा शहर के नाबूद कंदा आहिनि ज़ेर ज़बर कंदा आहिनि हरासी ओॾे इम्तिहान वठांसी बीबी बल्कि साहब पंहिंजे घर खां हली आहे मौलवी साहब घणनि महीननि जो पंधु घणा महीना 2 महीना 2 महीननि जो पंधु आहे क़ुरान पाक फरमाए थो 2 महीननि जो पंधु आहे उतां बीबी घर खां हली आहे फरमाइनि था काल या अय्युहल मलो अय्युकुम यातीनी बिअर्शिया क़बल अन यातूनी मुस्लिमीन ओ मुंहिंजी कचहरी वारो ओ मुंहिंजा सरदारो आए को तव्हां में ताक़त वारो त बीबी बल्कि सां पंहिंजे घर खां हली आहे इन जे अचण खां अॻु में
फरमा बरदार थियण खां अॻु में इहो तख़्त मुंहिंजो आॾो आणे हाज़िर कयो। 80 गज डिघो 40 गज मुंडो हिकिड़ो उछो काल फिरी तुम मिनल जिन्न अनाती कबही कबल अन तकु मिन मकामिका व इन्नी अलैहि लकविय्युन अमीन। मां अमीन हां ख्याल त कोन कंदो साईं, हीरा जवाहर न पटींदो साईं। किबला तूं मंझंदि खां बाद मजलिस मां उथी घर वेंदो आहे, इते ई हूंदे त मां तख़्त हाणे हाज़िर कंदुसि। फरमाया त न इहा अञा देर आहे। उहो आलिम किताब जो उहो किताब जो आलिम सुलेमान सचो मरीज़ उथियो आहे। अर्ज़ कंदो किबला मुंहिंजो अर्ज़ ॿुधो। काल लज़ी इंदहु इल्म मिनल किताब, जंहिंखे ख़ुदा इल्म किताब ॾिनो फरमाए तो अना आतीक बिही कबल ऐं यरतद इलैक तरफ़ुक। किबला अर्ज़ मुंहिंजो थी तूं अखि बूटे पट, इहा अखि बूटे न पटी त तूं ठकारा च हाज़िर कंदो। सुलेमान अलैहिस्सलाम अख पंहिंजे बूटे पटी आहे। फलम्मा राह मुस्तक़िरा इंदहु तख़्त आॾो ॾिठो अथई। ज़रा तवज्जो ॾियो, 2 महीननि जो पंधु आहे, 80 गज लंबो आहे, 40 गज वेकिरो आहे। मुस्लमान उहो सुलेमान जो गुलाम जंहिंखे ख़ुदा इल्म किताब ॾिनो आहे उते बि मौजूद हुते मौजूद आहे। चुरे नथो, हथ डिघे कोन थो, पंधु करे कोन वञे थो, मगर उन करामत जी ताक़त सां सुलेमान जे फैज़ सां ख़ुदा जी कुदरत सां उते पहुचे हुते पहुचे थो। हिकु अखि छिन में तख़्त हाणे हाज़िर करे थो, हिते बि हाज़िर हुते बि हाज़िर आहे। हे सुलेमान जे गुलाम जी ताक़त आहे, नबी जो गुलाम को घटि आहे अचे इन शहर में इहो आलिम कॾहिं कोन आयो आहे। रस्ते जी ख़बर कोन्हे का, दरवाज़े जो पतो कोन्हे को, मगर इल्म ग़ैब जो नबी त नबी हो, पर ख़ुदा जे प्यारनि खे ख़ुदा पंहिंजो इल्म अता कयो आहे। वेहंदा आहिनि सुलेमान जी कचहरीअ में, उन अखि में तख़्त खे हाणे हाज़िर कंदा आहिनि मुस्लमान। दोस्तों इहो इल्म ग़ैब जो आहे न आहे? ॻाल्हायो हाँ इहो इल्म ग़ैब जो आहे कोन कर। अरे चिब तोखे कहिड़ी ख़बर? असांजो अक़ीदो आहे तूं यहूदनि सां वञी शामिल थियो आहे। यहूदनि जी ख़ासियत हूंदी मुस्लमान तौरत खे पढ़ंदे पढ़ंदे ईंदा शान ते हथ ॾींदा निभागा। ख़ुदा जो वेल मथो नाज़िल थियो, तुंहिंजे मथां में ख़ुदा जो कहर आहे। अरे हिकिड़ो पासो पढ़े वरी ॿियो न पढ़े, अरे ख़ुदा मदीने निभागा मोकिले। मां बि कहिड़ी दुआ कयां। अल्लाह जिक्र को अल्लाह से जो अल्लाह अल्लाह परे कर परे कर परे परे वही रहो अल्लाह अल्लाह अल्लाह। दोस्तों फकीर को साल करे तो सुन्निया शिया बरेलिया देवबंदियां केड़े मसलक जो अल्लाह पाक नबी को राजी नाराज बुधायो बुधायो सब इत्तेफाक करे चो था अल्लाह पाक नबी को राजी आहे। चङो हाणे खणो मां ॾिसां हाणे आयो त मां पढ़ा फ़ैसिलो तव्हां कयो। शर्म कोन्हे मुला वेही मूंखे दुख आहे हिन चिलवरनि मुस्लमाननि जो जेके मोमिन पाण खे सलाम था इन सलाम क़याम कनि था। मूंखे ख़बर आहे आज पढ़ा तो पर हिकु थोरो मिसाल मां ॾियां। अबू सुफियान जी न्याणी नबी अलैहिस्सलाम जी घरवारी आहे। अबू सुफियान अञा कुफर ते आहे। वेही रहो हेॾे तवजो ॾियो। मदीने पाक में अबू सुफियान पंहिंजी धीउ जे मिलण लाइ आयो आहे। बिस्तरो नबी साईं जो पथिरियल आहे। ख्याल कंदे बिस्तरे ते विया। मां बि कुरैशन जो सरदार वॾो माण्हू आहे। इरादो करे तो बिस्तरे ते वेहण जो। उन माई साहब बिस्तरे खे वेहे छॾियो। हैरान थी वई, हैरान थी वियो त छा सबब? मुंहिंजी धीउ आहे, इरादो वेहण जो कुम बिस्तरे खे वेढ़े। फरमाए चवे तो धीउ ॾे ख़बर भला बिस्तरो मुंहिंजे लाइक़ु न आहे या मां बिस्तरे जे लाइक़ु न आहियां? फरमाए थी अबा बिस्तरो त बिस्तरो आहे पर मगर तूं बिस्तरे जे लाइक़ु न आहे।
इते मुझो करीम वेंदा मैं सही कोन सघां थी ओ मुसलमान एक और जी नबी अलैहिस्सलाम सा मोहब्बत एको मुखारफ रसूल बेदीन नबी जे तनकीद करण वारो वेहन बिस्तर ते सही कोन थी तू बे जज्बो धार हथ खोल मारी सा हथ खोल मारी सा मुला तोखे घर में प्यारो मूंखे घर में प्यारो कोन्हे को तोखे ख़बर आहे त मां कंहिंजी आल हां मां नबी जी आल हां अलीअ जी औलाद हां सभु कंहिंखे पंहिंजो घरानो प्यारो आहे असांखे पंहिंजो घरानो प्यारो आहे तुंहिंजे मथां घराणे जा थोरा थी जिब हुसैन तुंहिंजे मथां थोरो कई इस्लाम जिंद होता हर करबला के बाद याद रखो इस्लाम जो बेड़ो बुॾी रहियो हुसैन मलाह जो बेड़े खे तारे ॾिठो आए त मां पर फैसलो तूं कर अल्लाह पाक नबी खां राज़ी कर नाराज़ ॻाल्हायो अल्लाह से नबी को राज़ी कर नाराज़ ॿुधायो अल्लाह से फरमातो आलिमुल ग़ैब फला युज़िर अला ग़ैबिही अहदा इल्ला मन इर्तदा मिन रसूलिन इल्म ग़ैब जो मां अल्लाह खे आहे इल्म ग़ैब जो मां मालिक आहियां के हिक जे मथां ज़ाहिर नथो कयां मगर जेको राज़ी छा उन्ही खे इल्म ग़ैब जो अता कयां जे नबी खां ख़ुदा राज़ी आहे त मुस्तफ़ा खे इल्म ग़ैब जो आहे हाणे हो मुला बंद कर हो मुला जो त इल्म ग़ैब जो न आहे फरमाए ख़ुदा त इल्ला मन इर्तदा मिन रसूल जेखां राज़ी छा इल्म ग़ैब जो ॾियां ख़ुदा फरमाए नबी खां मां राज़ी हां इल्म ग़ैब जो मां अता कयो आहे हाणे मुला चवे त इल्म ग़ैब जो कोन्हे ख़ुदा फरमाए इल्म ग़ैब जो आहे अरे मुला सचो कोन्हे ख़ुदा सचो आयो फरमा ॾिस वरी छा चवे मुलो हेॾे ख़्याल बाबा 11 भी हराम आहे चवंदा आहिनि न 12 भी हराम आहे 10 महरम भी हराम आहे उस भी हराम आहे नालो गैर जो आहे इहो हराम आहे अरे बि टिकियूं तूं न वठ न शहर मां न पिन न ग़रीब वीचारा अबोझ टिकियूं ॾियनि था पिया अम्मा जी नियत अबे जी नियत ज़ाल जी नियत पुट जी नियत नाले ना अल्लाह जी नियत फिलाने जे इते हड़प करे पर हिते इन बार इनकार थुक तुंहिंजे मुंह में जा मुसलमान जरा तवज्जो दे जिन नबी जो सके नाजायज कयो जिन महरम जे दही के नाजायज कयो जिन यारी के नाजायज कयो खुदा जो कसम तुमने टिकरी के हराम समझन था ये टिकरी जो बंद कर मारे सा हथ कर मारे सा भैया आशिक उर्स करे थो भैया आशिक उर्स करे थो अल्लाह वास्ते मां उस नबी सांजे शान में कयो अल्लाह वास्ते 10 मुहर्रम इमाम हुसैन जे नाले मां कयो है अल्लाह वास्ते 11 जनाब गौस जे लाइ कयो तो हे मुल्लो हराम करे तो तुंहिंजी टिकियो हलाल कीअं कंदो हो त हराम थी वियो हुनखे खाइण जाइज़ आहे तुंहिंजी टिकियुनि खे बाक़ी हराम को थी ये टिकियुनि खे कॾहिं न ॾे मुसलमान आंगुर खण मां ॾिसां जे तूं सचो मसइले में ताद में टिकियूं पंहिंजूं गन बंद कर ॿारनि खे थाल खणी न पिना पंहिंजे घरो हरो वरो ख़र्च कर पोइ ठीकु आहे कुझु न कुझु ॿेड़ी वाह मुला ॿेड़ी मोह दिव्या आहे तवकल ख़ुदा जे मथां हक़ चवे थो अरे अवल टिकियूं कीअं बंदि करे टिकियूं खाई खाई त एॾो वॾो थियो आहे तूं टिकियूं बंदि कीअं करे सघंदे मुस्लिम दुख तो पहुंचे मिठा हाणे हो बंद न करे तू बंद कर तो तो हराम समझई थो हे भी सागो मसइलो आहे 12 वारो 11 वारो 10 वारो सागो मसइलो आहे नालो अल्लाह जो पवंदो उन शरीफ थींदो आहे नालो अल्लाह जो पवंदो आहे 10 मुहर्रम न्याज नगर थींदो आहे नालो अल्लाह जो पवंदो आहे 11 शरीफ चवंदी थींदी आहे हे निभागो हराम कंदो आहे टिकन खे हराम कई थो मुसलमान अजाई गप में मानी नौश गरीब बिन खे ये टिक्की जायज उर्स भी जायज
चओ जे टिकी तुम्हारी जायज़ हो तो यार ही भी जायज़ हो, टिकी तुम्हारी जायज़ हो तो बार ही भी जायज़ हो, टिकी तुम्हारी जायज़ तो नहीं महरम भी जायज़। और खो तुम्हारे साथ मोमिन दुनिया फानी के छॾे तो औरत हुजे मर्द हुजे ओ 14 सदी वारी भेण तुम भी पंहिंजे गिरे भाणे में झाती पार ओ मुर्सन जी प्यारी पलंगनि जे सुम्हण वारी अदी ॾह कूड़ ॻाल्हाइण वारी मुंहिंजी भेण पंहिंजे गिरे भाणे में झाती पार। अल्लाह वारो फरमाए थो पियो कतण बाजो मुठी कपिड़ा कंदीअ कीअं रातां सुम्ही निंद्रा करे डिंगी घुमे पई ॾींहं इन्हीअ फालीअ मथां कौड़ी लॻे पंहिंजे कांध खे। ओ मुस्लमान ओ अबे जा प्यारा ओ खाइन बदन से तकर वारा मुसलमान याद रखो पंहिंजे गिरे बारे में झाती पासवान मत कहमत मुंह हेठ करणो पवे यार। अल्लाह सी फरमाए तो मोमिन जे शान में ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइकतु अल्ला तखाफू वला तहज़नु व अबशरू बिल जन्नति अल्लती कुनतुम तुअदून। मोमिन जे मथो मोमिन बांधे दे हां इन दीन ते पूरी इस्तकामत वती दीन ते पूरी बिहक वतो पंहिंजी ख्वाहिशातूं हक़ जे मथां कुर्बान कयुम दुख मां रब करीम सकरा जो कोन सहां थो। फरमाए तो मलाइको पंहिंजे मकाम खे छॾियो पंहिंजी तस्बीह तालीर बंदि कयो वञो फलाणी जाइ ते अॼु मां पंहिंजे बाने खे घर खां बेघर कयां थो पियो। अदा थींदासीं यार थींदासीं ॼाण हलियासीं। हे कुर्सी ते केरु वेठो आहे? गुलाम हुसैन। बाने खे चवां गुलाम हुसैन कुर्सी ते वेठो आहे हथड़ा में आयो था भागरो पायो था साईं साईं पवे थी वेंजड़ा हणो था आहे कने कोने दुख सहो कोन था पिया दम मुंहिंजो निकतो अल्लाह अल्लाह खट ते चौखंब करे संभारींदा जान जा कपड़ा लाहींदा अल्लाह अल्लाह काॾे वेंदी खानी काॾे वेंदी मीरी काॾे वेंदी पीरी चवणो पवंदो जनाज़ो तयार आहे जनाज़ो तयार आहे। भाइरो इहो हाल थी ओ अदा बुजुर्ग फरमाए छो पियो कॾहिं ॻाढ़ो घोट कॾहिं मड़ मुकामन जो कॾहिं ॻाढ़ो घोट कॾहिं मड़ मुकामन जो वारी संदो कोट अॾो अॾींदे केतिरो फरमाईंदो मौला पाक मलाइको तकड़ कयो अॼु बाने खां मां घर खां बेघर कयां थो बच्चा बाने यतीम कयां थो घर वारी बेवाह कयां थो ॾाढो बानो परेशानी में वञी तरफ़ मुंहिंजे मुबारक रोज़ ख़ुदा फरमाए थो ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइकतु इन सिफ़त वारे बाने मथां ख़ुदा जा मलाइक अचनि था छा चवनि था अल्लाह तख़ाफू वला तहज़नु ओ नबी जो उम्मत गम न कर दुनिया वारा पूरा खुदा तुंहिंजा कबूल का खौफ न करे गम न कर। या मुबारक खे मोमिन खे रुगो शीअ सुनी में न फासिजे। हाँ आहे कन कोने मज़हबी ॻाल्हि मां कोन कयां थो पियो शीओ सुनी पंहिंजी जाइ ते आहे मगर हुन भाउ जी ॻाल्हि कयां थो जेको क़ुरान खां परे नमाज खां परे ज़िक्र खां परे मस्जिद खां परे हक़ खां परे ज़बान में गिला ग़ीबत मुस्लमान तुम्हें मौत ईंदी यार कहरार चंबो पोइ ख़बर पवंदी। ओ मुसलमान गिरे बहाने में जाती पाए अरे दीन को भंग में ना है दीन को चर्च में ना है दीन है तो खुदा जे कुरान में दीन है। अली अलैहिस्सलाम वो हस्तिया है वो शान अली अलैहिस्सलाम नबी अलैहिस्सलाम उदा फरमा अली लहमक लहमी जिस्मक जिस्मी दमक दमी तुंहिंजो गोश्त मुंहिंजो गोश्त तुंहिंजो जिस्म तुंहिंजो खून मां नबी जो खून आहे। केॾो शान अली अलैहिस्सलाम जो आहे। थोड़ी गिरेबान में सुनी शिया झाती पाए दुनिया जो को नेक मर्द है ठारो खान आजे तावे चंगो मुंसा है ना। हाँ गरीब दर ते वेंदुस ओ ठारा खान मां मिस्कीन होया मां कंगाल होया मुफलिस होया हजार है तू सामो पेश आन कुछ मुखे खुदा जे वाट में यार इने के रहमंदो पंहिंजी जेब मां कुछ निकाता कंदो ओ केतिरियूं गरीब घुर्जूं पूरी कंदो हिकु ठारो खान सखावत करे गरीब जा पलव पुर करे खुदा जो कसम अली सखिया जंहिंजे मथे जे मथां अली जो करम जो तो पतो याद रखो। हाँ ओहे गंज अली वारो हे मिली वियो हे मिली वियो मुसलमान जरा तवज्जो ॾियो गंज अलीअ सां पूरो तवसल आहे अलीअ जी पूरी मोहबत आहे उहो क़ुरान सां आहे क़ुरान उन ग़ुलाम सां आहे कने कोन्हे सचा हैदरी छो सहाबा कराम जी गिला खुदा जे वास्ते न कयो
ओ मुसलमान अली असदुल्लाह अल गालिब आहे कने कोन्हे को असां जो ईमान आहे असां जो अकीदो आहे अली केरा शाह मर्दा है शेर यज़दा है कुव्वत परवरदिगार आहे जे मकाम जे अंदर जे मैदान में अली जो कदम हूंदो हो उते मुनाफिक करे रही कोन सघंदो अल्लाह जो शेर बि हुजे अबू बकर ज़ोर सां कुर्सी वठे अली जो शामिल आहे अल्लाह जो शेर हुजे उमर ज़ोर सां कुर्सी वठे अल्लाह जो अली शेर हुजे उस्मान और उहो को ॿियो को अली हो जेको चुप करे हो अली असांजो केरु आहे हसनन जो अबू आहे अली ॾिठो पहिरियों वारो अबू बकर जो आहे ॿियो वारो उमर जो आहे टियों वारो उस्मान जो आहे चौथों वारो मां अलीअ जो मुसलमान मुसलमान सहाबा जी गिला न कयो सहाबा जी गिला न कयो ईमान चट थी वेंदो सहाबा जी गिला न कयो अली को मथे ॿियो गैरत वारो को आहे छा अली हुजे अबू बकर ज़ुल्म जी कुर्सी ते करे अली जो शान न है अली जो शान न है अल्लामा जलालुद्दीन सयूती रहमतुल्लाह फरमाए तो जॾहिं अली से फाते खैबर थियो है दरवाजो खैबर जो हक सां पेटो थे 40 माण्हू आया खयो न खणी सघिया 100 माण्हू आया न खणी सघिया आख़िर 400 माण्हू दरवाजो न पूरियो आहे हे अली जो शान आहे मुसलमानो अली बुझण जो कोन्हे को अली हक़ समझो त अवल हक़ टिल जो आहे पोइ हुकुम अलीअ जो आहे मिठा आख़िरी दौर आहे गड़बड़ मुल्क में अची वई आहे हिकड़ा खुदा जी तौहीद जा मुनकर बणजी आया संग मुशरिक असां मुशरिक आहियूं पिपल खे पूछूं था चयो मला ख़बर न थी त जे फ़कीर जी दिल ज़बान में रब जो नालो आहे शिरक कॾहिं नथो अची सघे हाणे चिब तोखे कहिड़ी ख़बर वरी कहिड़नि थी अॼु तौहीद जो पतो पवे छो त बुजुर्ग फरमाए थो कख सरल पन सरल सरे साओ गाओ जिन रिझायो अला तान अचे तोखे हाणे आद तौहीद पर तूं आ करे हीअ जमाए पिया है सुभाणे टिंटी न कर हाणे लासूर छोड़ा का ख़बर चित किंदो बि आहे हा इस्तन जो कीअं कबो आहे ॿुधाए सियारे जो कीअं कबो आहे उन्हारे जो कीअं कबो आहे बेहतर कीअं छिकबा आहिनि वज़ू जा फर्ज़ घणा आहिनि वज़ू जा वाजिब घणा आहिनि वज़ू जा मुस्तहब घणा आहिनि वज़ू जा मकरूह घणा आहिनि इस्लाम जो बुनियाद वज़ू मथां जंहिं तोखे वज़ू जो पतो कोन्हे तोखे ॿियनि जो कहिड़ो पतो आहे दुख थो पहुचे मुसलमानो आख़िरी दौर आहे ख़ुदा जे वास्ते बेअदबीअ खां पाण खे बचायो अदा छा थियो आहे टाइम ॿियो हिकु थी आहे मां वञा निमाज़ कान पढ़ी अथमि सलात पढ़ो बुलंद आवाज़ सां सलात पढ़ो बुलंद आवाज़ सां बुलंद आवाज़ सां सलात पढ़ो बुलंद आवाज़ सां सलात पढ़ो मुसलमानो असां झगड़े लाइ कोन आया हुआसीं चैलेंज मुनाज़रे लाइ पाण कई ॿिया वरी कहिड़ा मुनाज़रो मोबाइलो थी खलो असांजो ॾेखारे खलो हे मुनाज़रो थी ॿियो वरी कहिड़ो मुनाज़रो क्या है ॿियो बि असां वेही रहो त वेही रहो हे कहिड़ो कुराड़ो वरी आहे इलाह बि त न आहे बि साॻो काइदे त न आहे वेही रहो बापो ॻाल्हाए बि त असांजो कीअं ॻाल्हाईंदो ॿिया ॻाल्हाईंदा वेही रहो असांजा त न ॻाल्हायो न असांजा हो न आंगुर खणो पोइ न ॻाल्हायो न बुलंद आवाज़ सां सलात पर अर्ज़ बि कयुमि ओ मुसलमान भेण ओ अल्लाह जी बानी हिदायत जा ॿ कलमा दुआ ख़ैर थोरी गिरेबान में झाती पाए भाउ तूं बि पाए भेण तूं बि पाए अल्लाह रो फरमाए थो पियो जॾहिं साथिन पे सॾ कयई तॾहिं ॿुधई न ॿोड़ी वरती न पिरीअ जे परांद खां तूं डुकी ऐं डोड़ी हाणे न खुती निदोरी रुंज मेरी हूं करे हिकु औरत आहे नबी अलैहिस्सलाम सची ग़ुलाम आहे दर जी खादमानी आहे दर जी खादमानी आहे जॾहिं मैदान उहद में करीमन खे तकलीफ़ पहुती आहे कुफारन मदीने पाक में अफा उठायो कूड़ हयो माज़ अल्लाह मुस्तफ़ा काफ़िरन शहीद कियो आहे जॾहिं आवाज़ अमा ख़ातून जे कन ते पहुचे थो पियो ख़ातून कहिड़ा हसनन जी अम्मा आहे चओ
केरा खातून चओ चओ हसनैन हसनैन केरो मुस्तफा जे बाग जा गुल आहिनि जन्नत जे जौननि जा सरदार आहिनि असांजा रबर हादी आहिनि चओ आउर फरमाए अल्लाह अल्लाह अम्मा घर में रोए थी ॻोढ़ा ॻाड़े थी त हाँ बाबू असांखे छॾे लोरी क़ुरान जी केरु ॿुधाईंदो असां लाइ हथड़ा मथे केरु खणंदो हिकु अणसार पाड़े जी औरत आई आहे चएसि अम्मा छो थी रोए अम्मा फरमाए थी हीअ मां ॻाल्हि ॿुधी आहे उहा माई जज़्बात में अची वई आहे बुरको नथी मथे ते करे जुती नथी पेर में करे चिरन वांगुरु मैदान जहाज में आई आहे हर हेॾे वञे थी हर हेॾे वञे थी सुञातो हिकिड़े काफ़र माई तो छा विञायो आहे माई ॻाल्हाए कोन थी चयोसि तो काफ़र माई हे लाश कंजान उहो वक़्तु माई जे मथां आहे माई जो नओं पुटु कुठल आहे नओं मुड़ुसु कुठल आहे नओं भाउ कुठल आहे हिकु दफ़े पंहिंजे अज़न खे तके फरमाए थी ओ काफ़िर मां पुट जे लाइ कोन आई आहियां मां भाउ लाइ कोन आहियां मर्द लाइ कोन आहियां मुंहिंजो मदीने वारो साईं किथे आहे केॾी मोहबत आहे आख़िरकार करीम जे मथां आई आहे सोनो साईं ग़ुलामनि सां वेठो आहे अबू बकर सिद्दीक़ आहे अली अलैहिस्सलाम आहे उमर फारूक आहे वॾा वॾा सहाब मथोन आख़िर मां ॻोढ़ा वहनि था जान बेरस थी वई आहे आख़िरकार फरमाए था छो थी माई रे फरमाए थी या रसूल अल्लाह तुंहिंजी न्याणी आहे घर में क़यामत जी हालत आहे फरमाए था वञ न्याणी खे सलाम ॾे आराम न कर सुम्ह न घुर दुआ त ख़ुदा उम्मत खे कोसी वाह न लाए मुसलमानो कहिड़ो करीम असांजे लाइ तूं गिला उन्ही जी करे थो अरमान जहिड़ी ॻाल्हि आहे अरमान जहिड़ी ॻाल्हि आहे मुसलमान ख़ैर आख़िरी दौर आहे मिठा करे वठो ख़ुदा खे राज़ी कयो आख़िरी दौर आहे दिलि मां निफ़ाक़ कढो गिला कंहिंजी न कयो जहिड़ा झगड़ा छॾे ॾियो ज़ुल्म जा कम न कयो अरे माण्हू अगवा न कयो नबी जो उम्मत खे न रंजायो ख़ुदा जो कसम तोखे मां ॿुधायां हज़ूर अलैहिस्सलाम जी अहिड़ी शफ़क़त आहे अज़ीज़ुन अलैहि मा नितुम फरमाए तो खुदा हर तरह जी तकलीफ़ मुझे नबी ते बार आहे ईअं सम्झो जीअं बचे खे दुख हूंदो आहे त पीउ में तड़पणी अची वेंदा जॾहिं मुस्तफा जो ग़ुलाम फुरिजे थो लुटिजे थो अगवा थिए थो मुसलमान ज़हर भवक दह कोन करे थो इहा दिलि वारी दह रोज़े तण में पहुची वञे थी मुसलमान मिठा मां दुआ थो घुरां तकलीफ़ आहे ॾाढो मथे में सूर आहे अल्लाह पाक असांखे हिदायत करे ख़ुदा जे वास्ते मुलऊ इन ॻाल्हि खे छॾे ॾियो इहे ॻाल्हियूं सारे बेबुनियाद ॻाल्हियूं तो शैतान तोखे भुलाए छॾियो आहे साईं अमरोटी खे मञींदो आहे अमरोटी खे मञींदो आहे ॻाल्हाए त सही न अमरोटी ताज महमूद शाह उहो पर यादि रखो माण्हू सभु न सुहिणा पखी सभु न हंज किन किन माण्हू मंझ अचे बोई बहार जी हज़रत अमरोटी महमूद शाह रहमतुल्लाह मदीने पाक में रोज़े अतर में वेठो आहे हिकु अरब जी न्याणी 8 सालनि जी गुम थी वई आहे नथी लभे पई किन माण्हू जेको सिंध जो औलिया आयो आहे उन खे अर्ज़ु कर मन महिरबानी थिए हरम पाक में वेठो आहे जीअं अरब आयो आहे साईं जमात सां कचहरी करे वेठा आहिनि अचे रुनो आहे क़िबला मुंहिंजे लाइ दुआ घुरो मुंहिंजी न्याणी 8 सालनि जी गुम थी वई आहे फरमायो पुट मुराक़बो कयो सभिनी मुराक़बो कयो हज़रत साईं मुराक़बो कयो दुआ खां मदद फरमा ॾियो ख़बर त क़िबला का ख़बर कान्हे अरब घर वञ अरब त न्याणी घर वेठी आहे न्याणी घर वेठी आहे अबो बाकड़ो पाए रुनुसि न्याणी दे ख़बर थी अबा को काफ़ रहंदी हुयमि ख़ुशी लाल सां मां क़ुर पढ़ंदी हुयमि जिन मुंहिंजो क़ुर ॿुधंदा हुआ चया मां त चया अबा हिकिड़ो पीर सन मर्द हो अछी टोपी मथे में पई सनलो हो पतलो हो ॾाढी चिटी ही बाह खोड़ी छिके मूंखे हिते वठी आयो आहे अल्लाह अल्लाह उहा बुज़ुर्ग जी करामत उहो हाज़िर नाज़िर उहो इल्मु ग़ैब जो पंहिंजे बहाने ख़ुदा अता को वेठो रोज़े तरह में चुरे बि कोन थो उते वञे बि ज़ाहिर कोन थो वरी बातनी हुते पचे ए वलियनि जो इल्मु आहे मुस्लमान तुंहिंजो मुर्शिद ख़ाली आहे त पंहिंजी क़िस्मत खे चओ न तूं ॿई चंबा पंहिंजे मुंहं खे ठोक असांजा पीर मुर्शिद फैज़ वारा आहिनि असांजे मुर्शिद क़यामत वारा आहिनि असां ख़ुदा सां मिलण वारा आहिनि अल्लाह अल्लाह वेही रहो मां दुआ खे घुरां थो हाणे दुआ था घुरो ख़ैर जी सभिनी जो मैदान खे पूरियूं करे निज़ाम मुस्तफ़ा अचे असांजे बादशाह ख़ुदा हिदायत करे त तकिड़ो हक़ जो कानून जारी करे मुस्लमान दुआ घुरो ख़ुदा असांजा वक़्तु क़बूल करे ख़ुदा घड़ियूं क़बूल करे मुस्लमान आख़िरी हिदायत जो कलमो आहे कोशिशि कयो ख़ुदा खे राज़ी कयो अंदर वारी तंद भाउ चो
दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। रब्बना ला तुज़िग़ क़ुलूबना बअद हदैतना व हब लना मिन लदुनका रहमह इन्नका अंतल वहाब। मुझा मौला असांजी हालत रहम फरमा बने कर मुझा अल्लाह बीमारन के कामिल शफारे असांखे तमाम नफ़सानी ख्वाहिशात खां बचा हक़ जी तौफ़ीक़ रे दिलनि जूं नेक तमन्ना